रजब गुजरी शाबान हली पियो रमज़ान मथो ॾींहं त वठी हिकु कल्ह ॿियो अॼु टियों सुभाणे कल्ह वारो ॾींहुं गुज़री अॼु वारो ॾींहुं अल्लाह असांजे हथ में ॾिनो आहे अॼु वारे ॾींहं में हथ सुभाणे वारो ॾियारो या नसीब अज अमल कर अज तौबा करे उठ जाए अज जिक्र कर अज अहद कजाए अज गोटी रमजान जे इस्तकबाल जे लाए मां अज गोटी नमाज ते पान के हेराइंदुस जिक्र ते हेराइंदुस ऐं कुरान शरीफ जी तिलावत ते पान के हेराइंदुस जो सहाबा कराम जने शाबान जो चंड दिसंदा न कुरान पाक जी तिलावत में मशगूल थी वेंदा अम्मा आशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतारा फरमाई थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे शाबान जो महीनो दिसंदा हा न तो उन में रोजा तमाम घणा रखंदा हा छो तो रमजान सा मुत्तसिल रमजान ते न रख अज घोड़ी तैयारी कर रमजान आयो तो अल्हम्दुलिल्लाह असांजे जिंदगी में अगर अगे दा हलिया गारंटी तो काने न हितो उथण का बाद होली पहुचण जी भी गारंटी काने अगे दा हलिया वणो पर जे अज अल्लाह असांजी कोशिश में ॾिसंदो रमजान जी इस्तकबाल लाइ तैयार आहिनि रमजान जे लाइ प्रभु रमजान असांजी जिंदगी में आयो त अल्हम्दुलिल्लाह ना आयो तो अल्लाह रमजान जे समूरन बरकतुन जो सवाब असांजे नामा अमाल में लिखंदो रमजान बरकत वारो जंहिंजो ॾींहुं ॾींहुं कला कला मिनट मिनट सेकंड रहमत का खाली ना नफल पढ़ो तो फर्ज जो सवाब फर्ज पढ़ो तो 70 फर्ज जो सवाब हाने हने असांखे महीने में 5 फर्ज रोज महीने में 150 साल में 1800 दे 50 15 150 महीने में साल जा 1800 थींदा फर्ज करियो होडो रमजान शरीफ जा 70 जे हिसाब सां एक फर्ज पढ़तो 70 फर्ज सवाब 7 5 35 रुगो रमजान जे हिकड़े ॾींहं में 5 वक्त बा जमात नमाज पढ़ 350 फर्ज जो सवाब लिखाए यो एडी बरकत वारो महीनो बियो अचे अज कोन तैयार कर बाबा सवाल महीने का वठी जन्नत के मलाका सिंगारी जन्नत जो ओरा पुछंदो तने छाता कयो चई जन्नत दा सिंगारियो सोदा जन्नत सिंगारियो चई रमजान शरीफ दो अचे सुभान अल्लाह न तू 12 दी रमजान दे ला पाण के तैयार न तो करे 12 दी तैयार अरे चाहया शाबान जो महीनो मदीने जे मीर जो महीनो शाबान में 5 अखरन शीन आइन बा अलिफ नून शाबान जो शीन चोइदो तो शराफत वाली जिंदगी गुजार हिन महीने में शरीफ थियल शरीफन सा यारी रख शरीफन सा वेव शरीफ थीने शरीफ सडबे चोर थीने चोर छडजे आइन दो चाहिए अमल जो महीनो इनमें दुरूद पढ़ इनमें जिक्र कर इनमें अल्लाह जी तस्बीह कर इनमें मदीने वाले से मता दुरूद शरीफ पढ़ बा बरकत वारो महीनो अलिफ उल्फत वारो महीनो इन महीने में मोहब्बतों कर नून नूर जो महीनो इन महीने में अल्लाह जी रहमत जो नूर बानन जे मथा वसे तैयारी दुरूद पढ़ो घणो दुरूद दर्दन की दवा सजी दुनिया मदीने जे मीर जे मता कायनात दुरूद पढ़ंदी आ मुजी दिल दी ते माता के ओ अर्ज क्या जो माखी भी तले मिठी दुनिया जने मोहम्मद ते दुरूद पढ़ंदी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाजे सहाबा सा सफर ते पिया वजन हलदे साहब ने सगोरन चयो या रसूल अल्लाह
असांखे ॾाढी बुख लगी आ पान फरमायो सामान रखो दस्तरखानो लगायो दस्तरखानो लगी वयो पान फरमाए जेका चवटा मानी खणी अचो तो मानी खणी आयो कोटरो सो भाजी कोन आहे साबा मानी सासा खाइनि एतिरे भी देर न थी हिकिड़ो माखीअ जो नंढड़ो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे भरिसां बीह करे मुंहिंजे साईं सां अरबी ज़बान में पियो ॻाल्हाए ओ मुंहिंजा साईं पंहिंजे साहबा खे चओ भाॼी न आहे त को मसलो कोन्हे हे साम्हूं जबल ॾिसो त हिन जबल जे अंदरि वॾी गार अवां जो कोई माण्हू हले मां ॾसियासीं माखी लाए थी करे माखीअ सां मानी खाई छॾियो अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमायो आए न अली मुंहिंजो अली किथे आहे क्या है मुझा साईं हुजूर फरमाया अली माखी जो मखो ॾिसे थो हाओ साईं इन सां गॾु वञो हज़रत अली शेरे जली हक़ जो वली हैदर शेरे बबर फातिह खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह कहिड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली कहिड़ो अली हसन हुसैन जो बाबो अली कहिड़ो अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली नमाजी अली रोज़ा रखण वारो अली दाढ़ीअ वारो अली पटके वारो अली पन्ने आकड़ा वारो उहो अली जो हुजूर फरमायो अल कुरान माली जाने मुझो कुरान अली ओॾाईंदव सुभान अल्लाह नता जो कावड़िया अली जा हुबदार सुभान अल्लाह अली अली असांजी अखियुनि जो नूर आहे असांजे सिर जो ताज जेको अलीअ खे नथो मञे उहो लानती 24 कलाक मुंहिंजो मुर्शिद अली मस्जिद में जिंदगी गुजारींदो अल कुरान मा अली कुरान अली सां अली कुरान सां हजरत अली पाण ये चलो रज़ीना किस्मतल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालू मुझो मुर्शिद अली चवंदो हो रब जे विरासत ते ॾाढो राज़ी आया रब जे फैसले ते ॾाढो राज़ी आया अल्लाह जाहिलन के माल ॾिनो मां अली के अल्लाह कुरान जो इल्म ॾिनो मामूली से न तो मुसलमानों ई कुरान अच्छे वतो कुरान जे नुज़ूल जो महीनो रमजान अल कुरान फिल रमजान वल रमजान फिल कुरान कुरान रमजान जी पान में निस्बत कुरान अल कुरान फिल रमजान वल रमजान फिल कुरान कुरान जो नुज़ूल रमजान में ए रमजान जे रोज़न जो जिक्र कुरान पान में मुनासिबत आहे वली रमजान ई कुरान तंहिंजे करे ही कुरान मामूली न तवजो कुरान जा हाफ़िज़ बारक थींदा इब्राहिम जो महिनत ज़ाहिर थी तवजो सही आहे ढोल में रखा तो लाउड मालो वाला तुझो कभी ना ओडे सुभान अल्लाह ॾाढा न था हाणे हे जेके हेता मीडिया वाला तो तारी बिस्तानी चलीनो कुछ हेडो रखो कुछ न मां जमा हे सही है खाली ता जी भी मजबूरी है हां पर भलो कम कयो सजी दुनिया में तालन के मोकलियो सुभान अल्लाह ॾाढा ता सुभान अल्लाह न चवला हे मीडिया वाला के केड़ी माण्हू के केड़ी खबर ने सही इब्राहिम जे जलसे में माण्हू आया ने कुरान जा आशिक आया ने तंजे करे सजी दुनिया वाला इन सोशल मीडिया वारन जो ये आवाज ता जो रिकॉर्ड करे सजी दुनिया वारन के बुधाईंदा त ज़ालिमो हे कुरान जा मदरसा हे कुरान जा इदारा हे कुरान जा हाफिज अवां जे कोशिशुन करण सां बंद न थींदा क़यामत जे सिज उभरंदे कुरान जा हाफिज आलिम आबाद हूंदा हे भी इश्क आहे इहो इश्क आहे तव्हां मां को नारो हणे थो हे इस तरह से नारे तकबीर
मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो अली न सावन मुझो मुर्शिद अली दो चे मां घोरे दे लांग वराई हलंदे हलंदे ओ माखिया जो मखो वनी बिन के साईं जी गाल बुधाई समूरा गलिया वयो सज जेडी माखी लाया है मुसाबा माखिया सामानी खादी टाई होया से सागो माखी जो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे परसा आए गालायूं हलो वयो साहबा जो या रसूल अल्लाह सईदा हलो माखी दस्याव हाणे सा चई वयो हुजूर फरमायो हाणे अजीब गाल बुधाए वयो साईं केड़ी हुजूर फरमायो माखी जे मके जो सुण असा जे मथा रब इल्हाम कयो वही कई रब तो फरमा सा माखी जे मथा इल्हाम कयो अल्लाह 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 पन्ने आंकल जा मुसलमानो इया गाल इन कुरान शरीफ में लिखी पई तव कारी मोहम्मद इब्राहिम इंदर जे दावत चणवारो अवा सब दादा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जे रहमत जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाई दवा औहा रब्बुका इलन नहल अमी तखरी मिनल जिबाल बुयूत वमिन الشجر ومما يعرشون ثم كلي من كل الثمرات فاسلكي سبل ربك ذللا يخرج من بطونها شراب مختلف ألوانه فيه شفاء للناس إن في ذلك لآية لقوم يتفكرون चो सुभान अल्लाह अल्लाह बुधो 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 माखिए जे मक्के जे मथो अल्लाह वही जल पल कान जाते वणई पांजा घर ठाए जबलन में ठाए तुझी मर्जी वणन में ठाए तुझी मर्जी संतुल में ठाए तुझी मर्जी आका साईं जे दो चए साईं असां जो हिकड़ो अमीरा जो नालो यासूमा असां जो डूडू लगाईंदो वञो घर एकले चंदो वञो गुलन मां रस चूसे एकले चंदो ता डॉक्टर बणजी वियो सिंपो एकला पंहिंजो घर ठाहींदा एकला विंदा गुलन मां रस चूसींदा वो वञाऊं न असां अल्लाह जो जिक्र कंदा विंदाऊं मोटी ना हो ना तब साईं चेक कराए इन में विझंदा विंदाऊं सोराखल में आका साईं तो साईं हर जेको आ रस जो रंग जुदा जाएगो जुदा सोना से मिठी के दी आका से फरमाया बुदा चे तो मुंजा साईं सामान रे जमता बेही करे एक दफो ओ मोहम्मद करीम जे मता दुरूद पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। साईं एक दफो तो मोहम्मद जे मथा दुरूद शरीफ पढ़ी ये सुकारो ॾींदा रंग भी एक थी पवंदो आहे त माखी भी मिठी थी पवंदी। माखी एक दफो दुरूद पढ़े मिठी
पन्ने अकेले जा नौ जवाना हो कुरान हो पढ़ो जी तू रोज 100 दफा दरूद मोहम्मद जे माता पढ़ त तुझो केड़ो शान था